जी नाज़रीन असीं हींअर बांसदाबाद शहर जे वेझो यूसी जाफराबाद जे ॻोठ अब्दुल हकीम गांईचो में मौजूद आहियूं, जिथे 10 खां 15 फुट पाणी हुयो, जॾहिं 100 खां वधीक घर जेके ड्रही पट पइजी विया आहिनि। कम त ई असां ॿोॾि पाणी सुबुह जो खंडु भॻो, शाम जो पस्तो अचे, टपड़ टाड़ी बि असांजा रहिजी विया, थोरा घणा कढियासीं, ॿ 4 निकितासीं। फसल असांजो वण हा 5 6 8 त उहे माना फुटियुनि चूंडण में हा जो उहे बि लुड़ी विया। हिन महिल ताणी सरकार कुझु ई न कयो आहे, न को असांखे जॻह ठहिराए ॾिनी आहे, न 5 रुपया मोकिलिया आहिनि। इहे 12,000 इहे बसि मिलिया आहिनि, ॿियो कुझु ई न मिलियो आहे। हिन महिल ताणी असां धुप ते वेठा आहियूं। घर में बोर्ड को हुई त असांजे घर कोन किरिया आहिनि। हीअ बोर्ड जेका आहे घर सभु असांखे ज़ियान थी विया आहिनि। मदद केरु नथो करे, असां सीअ सां मरूं। बचिड़ा मौशूम असांजे घर में परतनि था, पाणी असांखे 15 20 फुट घर खे फिरियो बीठो। हुकुमत ॾिसे जे त कुझु इमदाद करे न, असांजा घर विया लुड़ी। वैसे बोर्ड खां पोइ असांखे का मदद गवर्नमेंट नाहे कई वई, जेका सवाइ असां सफ़ा तकलीफ़ में आहियूं। हींअर असां इहा ई हालत आहे त असांखे घर वग़ैरह ठहिराए ॾियणा वञनि, ऐं हींअर सियारे में जेको आहे सो तमामु घणी सर्दी पई अचे, ऐं हिते 15 16 फुट पाणी हो, ऐं रोड वग़ैरह इहो टुटल आहे। रोड बि असांखे को बि न आहे, ॿार पाणी में अचनि वञनि था। ही ॻोठ अब्दुल हकीम गांईचे जा मुतासिर जेके आहिनि, खुले आसमान हेठि वेठल आहिनि, अञा ही मुतालबो करे रहिया आहिनि त असांखे हिन सख़्तु सर्दीअ में जेको सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पए थो, जॾहिं त सरकार जी ज़िम्मेवारी थिए थी त हिननि जे लाइ के जोॻा उपा वठनि। कैमरामैन करीम जमाली सां गॾु प्रदीप कुमार, KTN न्यूज़, बांसदाबाद।